अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़लल फ़ुरक़ानल मुबीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अस्हाबिहि वअस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन व उलमाए मिल्लतिही व सुलहाए उम्मतिही अजमाईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फमन हाज्जक फ़ीहि मिन बाद मा जाअक मिनल इल्म फ़कुल ताअलौ नदउ अब्नाअना व अब्नाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। सदक़ल्लाहुल मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मा इम्मदहतु मुहम्मदन बिमकालती लाकिन मदहतु मकालती बिमुहम्मदी। कामिल करबला में मुजाया जुंग जवान धरती धुडी लर्जी थर थिला आसमान उते कर हुई कान होयो निसारो नीह जो। कामिल करबला में ओ
मुझा आया सैयद शेर तन मारे तरारुन सी ढूंढ कयाऊं ढेर पो दहल्या उत दलेर पसी हमलो मीर हुसैन करबला जे पिड़ में करबला जे पिड़ में अची खीमा खोड़ियाऊं जेड़ो यजीद सामूं जुम्बी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसीता तरार जो बरादरान इस्लाम अज 10 मुहर्रम हराम जे दिहाड़े ते दरगाह आलिया हुसैनाबाद शरीफ ते शुहदाए करबला कॉन्फ्रेंस में शरीक थींदड़ मुसलमान भाइरो मदीने वारे साईं जा उम्मतीयो मुझे मुर्शिद करीम जा गुलामो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह। दोस्ताने मोहतरम, हर साल वांगुर हिन साल बे इमाम हुसैन आली मकाम जा आशिक कंबर वारे सोहणे हुसैन जे दावत ते उन जे सॾ ते उन जे आस्थाने आलिया ते पहुची चुका आहिनि। हालांकि बड़ी शदीद गर्मी आ, हकीकत में असां तव्हां खे ॾिसूं था त असां खे हैरत थी लगे पई। काफ़ी टाइम खां वठी हिन जगह ते वेठा आहियो, निकिरण जी गुंजाइश घटि आहे। हेड़ी गर्मी में लंगर खाइबो आहे त पाणीअ जी ज़रूरत बि पवंदी आहे, पर तव्हां मदीने वारे साईं जे बचड़नि जे मोहब्बत में अहिड़ा त सरशार लगा वेठा आहियो जो तव्हां में का बि बेचैनी नज़र कान थी अचे। ऐं जन जो मुर्शिद हुसैन हूंदो उहो कॾहिं बि बेचैन न थींदो। अॼु जेकॾहिं हिन गर्मीअ खे तूं बर्दाश्त करे थो वञी ऐं आहीं बि सुकून में, त इंशाअल्लाह ताला क़यामत जे ॾिहाड़े बि ईअं ई सुकून में हूंदे। मुसलमान भाइरो, बुखारी शरीफ ॿियो नंबर जुल्द जे अंदर जिक्र
अब्बास इब्न अब्दुल मुतल्लब फज़ाइलन जो ज़िक्र अमीरुल मोमिनीन उमर बिन अल ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में कहत पयो। अरबुस्तान जे इलाइके में न डेम न नहरू न दरिया, उन्हनि जो गुज़र सफ़र बरसात जे पानी ते हुयो। मदीने जा मुसलमान हजरत उमर बिन अल ख़त्ताब वटि आया। अमीरुल मोमिनीन अल्लाह जो महबूब हूंदो हो, बरसात न पवंदी ही महबूब ॾे वेंदा हुआसीं, हथ खणंदो हो। पोइ जे ककर आसमान में 90 हूंदा हा त बि मुस्तफ़ा जे हथनि जे सॾनि ते हलिया ईंदा हा। महबूब हीअं हथ खणी हीअं मुंहं ते वराईंदो त ॼण हीअं सॾु कंदो न, हेॾो बि हेॾो। हाणे बरसात नथी पवे, हज़रत उमर बिन अल ख़त्ताब चयो त परवाह न आहे, तमां शिकायत बि हाणे कई आहे, अचो निकिरी अचो सभु मदीने खां ॿाहिरि। सभिनी चयो त थी सघे तो सलातुल इस्तिस्का पढ़ाए, नमाज पढ़ाईंदो। मोहम्मद मुस्तफ़ा अहिड़ो दीन अता फरमायो आहे, अंग्रेज खे पानी खपे हो, कैनाल कढंदो, उन ते मशीनियूं कम कंदियूं, ॾींहं लॻी वेंदा तॾहिं पानी घुराए सघंदो, पर मोहम्मद मुस्तफ़ा जा उम्मती ॿाहिरि निकिरी रुगी सलातुल इस्तिस्का नमाज पढ़ंदा, बरसात वसी पवंदी। अॼु बि जेकॾहिं तव्हांखे मींहुं कॾहिं खपे न, मां तव्हांखे ॾस थो ॾियां, कंबर वारे सोणे खे वठी चओसि त सोना नमाज त पढ़ाए मींहं वारी। मींहुं न वसे त असां ते ॾंडो आहे। मदीने वारे साईं खे ख़बर हुई त दुनिया साइंस सां तरक़ी कंदी, पर मुंहिंजे साईं फरमायो मां पंहिंजे ग़ुलामनि खे दीन में बि वरी अहिड़ी तरक़ी ॾेई थो छॾियां जो हो साइंस जे ज़ोर ते पंहिंजा कम कंदा, ऐं हे वरी रूहानियत ऐं पंहिंजे दीन ऐं शरीयत जे ज़ोर ते पंहिंजा कम करे वठंदा। हाणे अचो तो सभई गॾिजी सलात खे ॾियूं भेरो त कुझु पावर मिले, त पोइ ॻाल्हि खे अॻिते हलायूं था। तव्हांखे अर्ज़ु रखंदो हलां, सभई गॾिजी सलात खे ॾियो भेरो या रब सल्ले अला शाबाश। ये तव्हांजी सलात अॼु सॼी दुनिया ते पहुची रही आहे। जॾहिं दुनिया ॿी ॿुधे थी, बाक़ी मोहम्मद मुस्तफ़ा न ॿुधंदो हूंदो। ॿी दुनिया छाजे ज़रिए थी ॿुधे? नेट जे ज़रिए, पर मोहम्मद मुस्तफ़ा हिन नेट जो मोहताज। वरी भेरो ॾियो या रब सल्ले अला मुसलमान भाइरो अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन अल ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने जा माण्हू वठी मदीने खां ॿाहिरि हली बीठो। माण्हू इंतज़ार में हुया अमीरुल मोमिनीन अलाए छा कंदो, मींहुं अलाए कीअं वसराईंदो, दुआ घुरंदो, नमाज़ पढ़ाईंदो। जेॾी महिल सभु मदीने जा माण्हू हली ॿाहिरि बीठा, उमर बिन अल ख़त्ताब माण्हुनि खे ॾिसी ॾिसी माण्हुनि में वञी रसूलुल्लाह जे चाचे हज़रत अब्बास खे पकड़े करे आॾो बीहारियईं।
इन्हें सुभान अल्लाह न सब मानू दिसण लगा हजरत अब्दुल्ला इब्ने अब्बास के आडो बिहारे ही ओ मुसलमानो बिहारे करे हाने हथ खया उमर बिन अल खत्ताब हथ खणी पियो चवे अल्लाहुम्मा इल्ला नतवस्सलु इलैका बिनबियिना फतस्कीना ओ मौला अवल त मुस्तफा जो वसीलो दीदा हुया सूए असां के पानी पियारी दो हुए और रब करीम हीर मुस्तफा वनी मजार में जलवा फरोज थो आ अज असां मुस्तफा जो चाचो वठी आया आयूं छा वठी आया हूँ थोड़ो ॾाढे ते ॻाल्हायो मुस्तफा जो चाचो वइन्ना नतवस्सलु इलैका बिअम्मि नबियिना ओ मौला अॼु नबीअ जो चाचो आॾो बीहारियो अथई हिकिड़ो एतराज़ थींदो उन जो भी जवाब ॾींदुसि इते ही ॾेई छॾे पोइ था वरी हदीस के अॻिते हलूं सुभाणे तोखे मुल्ला चवंदा चइबो त हाणे नबी मज़ार में कुछ न पियो करे सके तॾहिं त उमर अचे ज़ाहिरी वसीलो अब्बास खे वरितो मुहम्मद मुस्तफा ॾे न वियो ओ मुस्लमानो मिशकात शरीफ के खोलियो या देवबंदिल जे मौलवी अशरफ अली थानवी देवबंदी जो किताब नशरुत्तीब फी जिक्र नबील हबीब खोलियो मदीने में कहत पयो उमर सोने जो जमानो न हुयो सहाबी बे पासे न वया सिधो उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका जे दरवाजे ते विया अम्मा साइण के चवण लगा अम्मा महबूब हूंदो हो आडो हूंदो हो अर्ज वनी कंदा हुयासीं हाणे तू ॾस ॾे अम्मा ही काॾे वञूं अरे नशरुत्तीब मौलवी अशरफ अली थानवी लिखियो आ न निकिरे हेॾी सारी ख़ल्क़ जे अंदर आऊं जुर्म भरींदुसि नसीराबाद परे नाहे हिन फ़कीर वटि इहो किताब मौजूद आ अम्मा साइण बि चवेले छो परेशान थियायो जेकॾहिं मुस्तफा पुरको मटायो आ परेशान न थियो अम्मा साइण फरमाइल उलज़ुरू कब्र नबी वञो पंहिंजे नबीअ जी मज़ार ते काॾे वञो पंहिंजे नबीअ जी मज़ार ते वञो फजअलू मिनहु कुवन इला समाए हिकड़े के छत ते चाढ़ियो वनी छत मां हिक दरी ठाहियो पोइ जेॾी महिल दरी ठहंदी आसमान जी नज़र जेॾी महिल मुहम्मद मुस्तफा जे मज़ार ते पवंदी तव्हांखे बरसात मिली वेंदी हाणे वरी छा चवंदा वकड़ वणंदा खपुर नांग वारो चइबो जॾहिं अम्मा आयशा सिद्दीका अवल इहो फार्मूलो ॾसियो त उमर फारूक इहो फार्मूलो छो न अदा कयो अरे भाई उमर फारूक इन करे इहो फार्मूलो अदा न कयो त उमर पियो चवे त इहो त उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका
दसे चुकी आहे हाणे हिननि खे वरी मां ॿियो रस्तो बि ॾेई छॾियां त जेकॾहिं मदीने खां मता कॾहिं परे हुजो ऐं उते को नबीअ जो माइट मिली वञेव इन करे मुस्तफ़ा जे माइट खे आॾो करे बीहारी त हिकिड़ा मदीने खां परे हूंदा उहे मज़ार शरीफ़ ते न अची सघंदा त मां अहिड़ो कमु करे ॾियां जो हिननि जो हर जगह ते कमु थी वञे हाणे मां तव्हांखे दलील थो ॾियां त इहो हज़रत उमर मदीने वारे साईं जो माइट रिश्तेदार आॾो करे बीहारियो आहे नियत बि इहा अथसि उहो तव्हां हदीस खे सम्झंदो पाण ई ख़बर पवंदी त हुनजी नियत आहे त मां रसूलुल्लाह जो रिश्तेदार आॾो बीहारियो आहे मुसलमान भाइरो जेकॾहिं अमल जो वसीलो हुजे हा हज़रत उमर बिन अल ख़त्ताब नमाज पढ़ाए हा भला जेकॾहिं ॿियो नंबर वरी ॿिए तरीक़े सां अमल जो वसीलो हुजे हा रब करीम जे बारगाह में ईअं अर्ज़ु करे हा त ओ मौला हे रसूलुल्लाह जो चाचो आ पर उम्र में वॾो आ इन करे आॾो बीहारियो थमांस अछड़ी दाढ़ी अथसि इन करे आॾो बीहारियो थमांस हज घणा कया अथई इन करे वसीलो वरितो थमे नमाज घणी पढ़ी थई रोज़ा घणा रखिया अथई इन करे हिन जो वसीलो था वठूं पर न रोज़नि जी ॻाल्हि कयई न हज जी ॻाल्हि कयई न उमिरि जी ॻाल्हि कयई न अछड़ी दाढ़ीअ जी ॻाल्हि कयई रब खे पियो चवे पंहिंजे नबीअ जो चाचो वठी आया आहियूं छा वठी आया आहियूं पंहिंजे नबीअ जो पंहिंजे नबीअ जो ईअं न चई त मौला हे उमिरि में वॾो आहे अच्छी दाढ़ी सां आहे हज मुसलमान भाइरो जेकॾहिं अल्लाह जी बारगाह में हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो एॾो प्यारो आहे सहाबी उन जो वसीलो था वठनि त रसूल जे रत रसूल जे जिगर गोशे फातिमत ज़हरा जे जिगर गोशे अलीअ जे फर्ज़ंद दिलबंद करबला वारे हुसैन जो रब वटि छा मकाम हूंदो आहे मकाम या न आहे मुला था वाइज़ कनि मुला था वाइज़ कनि जे तव्हां वेठा था चओ या रसूल अल्लाह ए अल्लाह जा रसूल मदद कर जे अल्लाह जो रसूल मदद करे हा त पोइ करबला में हुसैन खे पाणी पीआरे हा या अली मदद पई थी पएव अली मदद करे सघे हा त करबला में हुसैन खे पाणी प्यारे वञे हा वरी हुसैन तो चवे मुलन खे त मुलो जे असां उञ न बर्दाश्त करे सघूं त पोइ तलवारुनि जा धक काॾों बर्दाश्त कयूं हा तहां असांजी उञ ते परेशान थिया हो मां त बचड़ा कुसण जे लाइ कुहाइण जे लाइ वठी आयो आहियां तव्हां अचे ताना शुरू कया आहिनि त अली न आयो रसूल न आयो पाणी न पीआरे विया ओ मुसलमानो हुसैन तो चवे त तव्हां ॻाल्हि कयो मुंहिंजे तलवारुनि जी पर जे मां रब खां इहे सभु शयूं घुरी वरितियूं आहिनि त छो अचे मुंहिंजो नानो छो अचे मुंहिंजो बाबो हिकिड़ी पॉइंट तव्हांखे अर्ज़ कयां हिकिड़ी पॉइंट इन्हनि मुलल खे सम्झायो हिकिड़ो प्रोफेसर हुजे लेक्चरार हुजे उस्ताद हुजे टीचर हुजे शागिर्द खे इम्तिहान में मदद तो करे हेल्प तो करे कापी तो कराए तव्हां छा था समझो इहा जायज़ आहे शरअन शरीयत में जायज़ आहे नाजायज़ आहे
अखलाकन गवर्नमेंट के कानून में पर ठीक गाल बुधो जेडी मतलब मुमतहिन मथा साहब ऑफिसर अची वने पो त ये लेक्चरर टीचर प्रोफेसर भजी लिखी वने वेही रहंदा चवंदा त भाई हाने इम्तिहान वारो दिसे दो हीर कापी ना कराणी त मुसलमान भा मदीने जो घोट दिसी रयो मुजो नवासो मुजो बच्चो हुसैन इम्तिहान जा पेपर दई रयो आ आई इम्तिहान वारे जी हेल्प करण कानूनन जायज ना है जुर्मा होडो मुमतहिन रब करीम बिडसे तो बैठो तो मुझो बंदो हुसैन इम्तिहान जा पेपर दई रहो ओ मुसलमानो न मदीने जो घोट पियो अचे न मौला अली पियो अचे चवन पिया त असां छो मदद कयूं से असां जो कमजोर त कोन्हे असां जे में सलाहियत जी खोट कान्हे का असां एड़ो पढ़ायो थऊंस जो सब पेपर पाण ही पास करे विंदो आई उन ही बुख जो त पेपर हो हेदा जन पानी पियारे वने नबी पानी न प्यारो अली पानी न प्यारो जालिमो मुलो मिलो अरे बुखा जो तो पेपर हो उन जो तो पेपर हो हुसैन इम्तिहान तो जे बीठो हेदा चवन अली पानी न पियारणा आयो नबी पानी न पियारणा आयो जडे पंजे बच्चन के न पियारी तवा के काढो पियारी दा हजरत उमर हजरत अब्बास के वठी दो चवे रब के मौला है चाचो दई नबी जो हिन जे सदके पानी प्यार रुगी मदीने वारन के रब पियारो हो अब्बास जे सदके मदीनो छा सजो अरब पे पानी पिए तो मुसलमान भाइरो पेपर हो इम्तिहान हो तवा चौदो साईं वरी ये पेपर इम्तिहान वरी ता काढूं कढिया ये त अगे हुंदा ही कोन हा ये तो उन दौर में न हुआ मुसलमान भाइरो अल्लाह ताला पंहिंजे सुणे सचे कलाम पाक के अंदर फरमायो रब करीम फरमायो वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूइ व नक्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात यही पंज पेपर दई पिरो खौफ इंदो पो उन बुख इंदी पो माल खुटी पौंदा सामान खुटी विंदा पो नफ्स जिंदू जानियो बाहर विंदा भाइटिया विंदा पुत्र कुसंदा रब करीम फरमायो जडाइनल पंजल पेपरल में सब्र करे देखारे फबशिर साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा कालू इल्ला लिल्लाहि व इल्ला इलैहि राजिऊन हुसैनी इन्हें सुभान अल्लाह चवंदा आहिनि सभई गॾिजी सलात के लिए भेरो यार बे सल्ले अला करबला ने न हुई हुआ सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले अला मुसलमान भाइरो जेका मां आयत मुबारका पंहिंजे मौज़ू में पढ़ी ओॾे दञा वई में कोन एतिरो त हाणे मुंहिंजो टाइम बि कोन थो बचे जो मां ओॾे हलां वरी उन जो तर्जुमो ऐं तशरीह कयां हो सुन्नी मुसलमानो बसि आउं तव्हांखे एतिरो अर्ज़ु कंदुसि जॾहिं मदीने वारे मीर जी रब करीम जे बारगाह में मुस्तफ़ा जे चाचे जी एॾी इज़त आहे त मुस्तफ़ा जे कुल्हनि जे सवार हुसैन जो छा मकाम हूंदो
जॾहिं मुंहिंजे सोने नबीअ जे कुल्हनि मुबारकनि ते चढ़ी बीठो अॻिते पोइते न थियनि। बाबा साईं जो हुकुम आहे तव्हां असां सभिनी जे लाइ त हाणे जंहिंखे जिते जॻह मिली आहे बसि उते वेही रहो, अॻिते वधण जी कोशिशि न कयो। ख़ासि करे इहो ॿाहिरनि दोस्तनि ताईं जन ते आवाज़ पहुचे थो उहे अंदरि अचण जी कोशिशि न कनि, जो अंदरि पिंडाल भरिजी चुको आहे, गर्मी बि शदीद आहे। इन करे हिक ॿिए जो ख़्याल बि रखो, लिहाज़ बि रखियो। ऐं बाबा साईं जो तव्हांजे लाइ हुकुम आहे, ऐं जंहिंमें पंहिंजे मुर्शिद करीम जो हुकुम मिले उन ते अमल करणी तव्हां असांजे लाइ भलाई आहे। मुसलमान भाइरो, इमाम हुसैन आली मकाम जॾहिं मुंहिंजे सुहिणे नबीअ जे पुठीअ मुबारक ते कुल्हनि मुबारकनि ते मोहरे नुबुअत ते चढ़ी वेही रहियो। मशहूर मारूफ ॻाल्हि आहे, हदीस पाक आहे। ओ मुसलमानो, मां तव्हांखे मकाम हुसैन ॿुधाइण पियो चाहियां। जॾहिं महिल मुंहिंजे सुहिणे नबीअ जे पुठीअ मुबारक ते आका हुसैन चढ़ी वेही रहियो, मोहम्मद मुस्तफ़ा सिर सजदे मां मथे न पियो खणे। हालांकि नमाज खुदा जी, सजदो खुदा के, फर्ज खुदा जो, पर अॼु नमाज जेकॾहिं मदीने वारे साईं ड्रिघी कई हुई, सजदो ड्रिघो कयो हुयईं त हुसैन जे करे। रब कावड़ करे सहा मुस्तफ़ा नमाज मुंहिंजी आ, मुंहिंजी नमाज पंहिंजे ॾोटरे जे करे छो ड्रिघी कई अथई, ख़्याल तोखे मुंहिंजो रखणु खपंदो आ। ओ सुन्निया, दुनिया ते हुसैन हुसैन चवण वारा चई चई मरी विया, रहियल बि मरी वेंदा, पर इन जो जवाब न ॾेई सघंदा। जे जवाब ॾिनो आहे त वरी बि सुन्ननि जे पीर ख्वाजा मुईनुद्दीन जवाब ॾिनो आहे। कंहिं जवाब ॾिनो? ख्वाजा मुईनुद्दीन अजमेरी। जबरदस्त जवाब। जवाब ॾिनई त शाह हस्त हुसैन, शाह हस्त हुसैन, बादशाह हस्त हुसैन, दीन हस्त हुसैन, दीन पनाह हस्त हुसैन। रब करीम कावड़ जेल पियो चवेस पियो, ओ सोना भली हुसैन तुझे पुठीअ ते वेठो जे, सिर मथे न खड़ जाए, तू मुझे नमाज में आ, पर हुसैन बि त मुझे दीन जी पनाह बणजी आयो आ। पनाह बिहार भी आ, पनाह ड्राह भी ना है। अब पनाह ड्राह भी ना है, उनके बिहार बो आ। त मदीने जो साईं पियो फरमाए त मुंहिंजे पुठीअ ते दीन जी पनाह। सुभान अल्लाह। शाह हस्तो हुसैन, बादशाह हस्तो हुसैन, दीन हस्त हुसैन, दीन पनाह हस्त हुसैन। सरदाद लदाद ओ दस्त दर दस्ते यजीद, हक्का के बिना ला हुसैन। उकबा की सुबह अजल को, उकबा की सुबह अजल को हुसैन कहते हैं, उकबा की सुबह अजल को हुसैन कहते हैं,
गमों के शीश महल को हुसैन कहते हैं, गमों के शीश महल को हुसैन कहते हैं। उक़बा की सुबह अज़ल को, उक़बा की सुबह अज़ल को ज़ाते नबी करीम में एहतियात के साथ। ये जुमलो मुलन जे लाइ थोरो ॾुखियो आहे, बाक़ी आशिकनि जे लाइ ॾाढो भलो आहे, पर वो एहतियात मां ॿुधायां थो। ज़ाते नबी करीम में एहतियात के साथ जरा सा रद्दो बदल को। अॻियों जुमलो चवंदो मौलवी फतवा लॻाईंदा, इन करे उहो जरा रद्दो बदल मां तव्हांजे आॾो बयान कयां। हो नबी आहे पर हे नबी न आहे, हो नबियनि जो सरदार आहे, शहीदनि जो सरदार आहे। हुन जो बाबो अब्दुल्ला आहे, हिन जो बाबो असदुल्ला आहे। हुन जी अम्मा आमना आहे, हिन जी अम्मा फातिमा आहे। इन करे तो चवे त नुबुवत जो ख्याल रखजो, पंहिंजो अक़ीदो संभाले रखजो। पोइ चवे तो जरा सा रद्दो बदल को हुसैन कहते हैं, जरा सा रद्दो बदल को हुसैन कहते हैं। उक़बा की सुबह अज़ल को मदीने पाक में पहुंचण वारो हुयो। मदीने जे जाइन ते जेडी महिल अहले बैतल आरियाणिन जी नज़र पई, मुंहिंजे मौला अलीअ जी ॿियो नंबर धीउ सैयदा ज़ैनब जी ॿियो नंबर भेण सैयदा उम्मे कुलसूम अॻिते वधी मदीने पाक ॾे मुंहुं करे पई चवे पियो मुंहिंजे नाने जा मदीना असांजे साम्हूं लहजजाए। अरबीअ में शेर चयाई, चवे पई मदीनत जदना ला तक़बलीना फबिल हसरात वल कसरात जिना। मोहम्मद मुस्तफा जी डोहरी अलीअ जी ॿियो नंबर धीअ सैयदा उम्मे कुलसूम पई चवे, अहल बैतन जे काफ़िले खां निकिरी अॻिते मदीने ॾे हथ खणी पई चवे, ओ मदीना असांजे साम्हूं न अचिजांइ, छो त असां अॼु हसिया हुयासीं, अॼु मोटी आया हूं। असांजा मर्द कोलने, असांजा पुट बि असां वटि कोन्हनि के। मुसलमान भाइरो, ही दर्दनाक वाक़ियो, ही सबक आमोज़ वाक़ियो हर साल मुहर्रमुल हराम जे अंदर तव्हां असां वटि फ़क़ति इन जे लाइ न ईंदो आहे त असां ॿ-4 देगियूं लंगर जूं लाहे, न्याज़ जूं लाहे, ॿ-4 ॻोढ़ा ॻाड़े हुसैन जो कर्ज़ लाहींदासीं। न, न्याज़ करण लंगर करण सवाब आहे, हुसैन जे ज़िक्र जी महफ़िल रखण सवाब आहे, हुसैन जी यादि थींदी, मुहबत पैदा थींदी, अखियुनि मां लुड़क हारण सवाब आहे। अची था वञनि त ॾोह कोन्हे को, पर मुसलमानो हुसैन तव्हां असांखे 3-4 ॻाल्हियुनि जो सबक़ ॾेई वियो आहे। चयो अथई जेकॾहिं मुंहिंजे नाने जे दीन जे लाइ शहर छॾिणो पएव त मां मदीनो छॾियो आहे, तव्हांजा शहर मदीने जहिड़ा न आहिनि। ॿियो नंबर आका हुसैन चयो, अगरि मुंहिंजे नाने रसूल जे दीन जे लाइ तव्हांजे बचनि जी ज़रूरत पवे त तव्हांजा बच्चा मुंहिंजे अकबर ऐं असगर जहिड़ा न आहिनि। टियों नंबर हुसैन चयो, सिर वञे त वञे पर सिर तव्हांजो नमाज़ में हुजे।
चौथो नंबर आका हुसैन तव्हां असांखे सबक इहो ॾिनो आहे सुनी मुस्लमानो कंबर वारे पीर जा गुलामो हुसैन तो चवे त सिर कटजी बि वञे सिर कटजी बि वञे त बि मुंहिंजे नाने जे क़ुरान खे न छॾिजो मुसलमान भाइरो अॼु हेॾो सारो वॾो इज्तिमा आहे असां इन इज्तिमा जे अंदरि पंहिंजे गवर्नमेंट खां इहो मुतालबो रखूं था त असांजी गवर्नमेंट वारा अल्हम्दुलिल्लाह असांजी जेका फ़ौज आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे वॾी मज़बूत फ़ौज आहे इहे हुसैनी फ़ौजी आहिनि मौला हुसैन जा पोइ लॻा आहिनि अरे असांजो हिकु फ़ौजी होॾो 10,000 काफ़िर हुजनि त बि असांजो हिकु फ़ौजी 10,000 काफ़िरनि ते भारी थी वेंदो आहे पर हाणे असां इहो था चऊं त ख़ुदारा मुस्लमाननि जे लाइ कश्मीरनि जे लाइ हाणे ॻाल्हियुनि खे छॾियो मुज़ाकरात खे छॾियो मां ईअं थो चवां मुंहिंजे दिलि जी तमन्ना आहे त गवर्नमेंट जिहाद जो ऐलान करे पोइ टेलीविज़न ते रुॻी 2 ॾिहाड़ा हिकिड़ो ॾिहाड़ो मुंहिंजे कंबर वारे पीर खे वेहारनि ॿियो ॾिहाड़ो मौलाना ख़ादिम हुसैन रिज़वी खे वेहारनि ॾिस त कीअं था मुस्लमान उथनि ऐं कश्मीर फतह थी पवे वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।